तो फौरी तौर मुतालबो इहो आहे त सेटेलाइट टाउन जे नाले ते 17 दियूं जेके MDA खे ॾिनियूं वियूं आहिनि इहे वापसि कयूं वञनि। इहे ग़लति आहिनि, गैर क़ानूनी आहिनि। MDA खे ज़मीनूं वठण जो को इख़्तियार बि कोन्हे, को क़ानूनी तौर बि ग़लति आहे। त पहिरीं त उहा ख़तमु कई वञे। ॿियो जेको हिते माण्हुनि जी लीज़ ख़तमु थी आहे उहा उन्हनि माण्हुनि जी बहाल कई वञे। ऐं ॿिया असांजा जनरल मुतालबा आहिनि जिन जे लाइ इंडिजिनस राइट्स अलायंस मुस्तक़िल जदोजहद कंदो थो अचे पियो त हिते तरक़ियाती स्कीमुनि जे नाले में मक़ामी माण्हुनि जे घरनि, ॻोठनि, क़ब्रिस्ताननि, स्कूलनि ते कब्ज़ा जेके कया था वञनि उहे बंदि कया वञनि। धारी आबादकारी बंदि कई वञे। हिते ॿाहिरनि माण्हुनि खे हिते जेके ज़मीनूं ॾिनियूं थियूं वञनि मुख़्तलिफ़ नालनि में, एजुकेशन सिटीअ जे नाले में, कंहिं ॿिए नाले में, इहो सभु फ्रॉड आहे। इहो सिंध ते कब्ज़ेगिरी आहे, इहो धारी आबादकारी आहे। असांजी जदोजहद उन सॼे जे ख़िलाफ़ु आहे। पर फौरी जेके असांजा मसइला आहिनि, जेके पहिरीं मूं ॿुधाया, जेके हिन बैनर ते बि लिखियलु आहिनि, फौरी तौर जंहिं ते असां ज़ोर वधीक ॾियूं था त 17 दियूं जेके सेटेलाइट टाउन खे ॾिनियूं वियूं आहिनि इहे वापसि कयूं वञनि ऐं जेके लीज़ूं आहिनि उहे बहाल कयूं वञनि।